इन लाइ करे पाण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ सिखायो जई बाथरूम जे अंदर वञो त अल्लाह वटा पनाह घुरो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुस वल खबाइस जे अल्लाह पनाह घुरां तो पलीत जिने खां ऐं पलीत जिनड़ी खां जिने जिनड़ी मिणी खां पनाह घुरां तो जेको पलीत आई पाण उन दुआ खे इजाज़त न कयो उन दुआ से पंहिंजो को वास्तो न आहे शरीयत इस्लामिया पाण खे जेको हथियार ॾसे वे इन जे शर लाथे तो उन जी ॻाल्हि मञे लाथे उन जे चे मथे तो डोराए धागा ॿधी लाथे उन जे चे मथे तो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात के साथ शिरक कर लाथे हाँ शैतान तो मराजी है तू शैतान जो भाईबंद शैतान तो जो भाईबंद है एतरे तो जो भाईबंद तोखे की पण तकलीफ़ की न पहुचाईंदो तो जे घर में हथ कड़ी रवानो थियो ऐं पाण इंसान पिंड पिंड में न्यारे लायूं जे पंहिंजे कंहिं पण दुश्मन के को पण नुक़सान थी तो त पाण राज़ी थियूं त जे बरोबर थियो असांजो दुश्मन उनखे नुक़सान थियो त शैतान त पंहिंजो अज़ली दुश्मन रहियो हमेशा हमेशा जो दुश्मन रहियो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी मथे अल्लाहुम्मा सल्ली अलैहि वसल्लिम व बारिक अलैहि। बिरादरान इस्लाम पुठली खुतबे जुमा के अंदर आके सामूं जिन शैतान की हकीकत के ताल्लुक़ से चंद गाली रखई में आवई हुयूं जो जिन कोरो आई ऐं उन जी हकीकत कोरो है ऐं उन जी पहचान कोरो है ऐं तंहिंखां बाद अॼु जिन खुतबे जुमा के अंदर जिन इंसान के जिस्म में दाख़िल थी सके तो नथो थी सके ऐं जेकॾहिं कंहिं मथे असर थिए तो उनजो कोरो इलाज है तंहिंजे मुतालिक़ चंद गालियां आके साम्हूं रखियूं वञियूं। बढ़िया पहला शय तो ये जो पाम अक्सर इंसान अड़ा हुए था जो को गाल जो सिरे से इनकार करी था जो जिन इंसान के जिस्म में दाख़िल थी नथो सके जिन के इंसान के चौटी नथो सके ऐं जिन जो असर लगी नथो सके हालांकि नज़रियो शरीयत इस्लामिया के नज़रिए जे बिल्कुल बरखिलाफ़ है। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर ऐं अल्लाह के आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिण जी हदीस मुबारका के अंदर गाल जो जिक्र कयो हुयो जो जिन शैतान इंसान के जिस्म के अंदर दाख़िल थी सके तो बल्कि इंसान के तकलीफ़ पण ॾेई सके तो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर हिकिड़ी मिसाल पेश करें उन ही मिसाल में उलमा इस्तदलाल करे चें था तो इन मिसाल के ज़रिए साबित थी तो न कुरान की आयत में जो अल्लाह मिसाल लेने मिसाल में ये गाल साबित थी जो जिन इंसान के जिस्म के अंदर शैतान इंसान के जिस्म के अंदर दाख़िल थी सके तो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान में चें अल्लज़ीन यअकुलून रिबा ला यक़ूमून इल्ला कमा यक़ूमुल लज़ी यतख़ब्बतहु शैतानु मिनल मस जो वो इंसान जो को दुनिया के अंदर व्याज इस्तेमाल करी था व्याज खादे वारा रहा ई व्याज खोर इंसान व्याज खादे वारा इंसान क़यामत जो ॾींहुं ईअं उथियंदा जियां उहे इंसान वे जिन इंसान के शैतान चरियो करे छॾे शैतान जैसे चरियो कर छॾे शैतान जैसे पागल कर छॾे जै मते चरियो होने जो पागल होने जो असर वे वो कहिड़ियूं अजीब हरकतूं करे अहिड़ियूं जहिड़ियूं हरकतूं कंदे ये इंसान उथियंदा यानी शैतान इंसान के जिस्म में दाख़िल थी सके तो शैतान इंसान के चरियो पागल करे सके तो एतिरे करे अल्लाह रब्बुल आलमीन शैतान की मिसाल लेने जी व्याज खोर इंसान मत अड़ो असर होंदो जड़ो असर शैतान वारे इंसान मत वे तो। ईअं जीअं हिकिड़ो सहाबी उस्मान बिन अबिल आस रज़ी अल्लाह तआला जो नालो है उस्मान बिन अबिल आस रज़ी अल्लाह तआला के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ जो इमाम बनाए करे रवानो कयो ताइफ जो इमाम बनाए करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवानो कयो ऐं ताइफ के अंदर जर वञे था वो ऐं मुसल्ले मथे इमामत करी था जर मुसल्ले मथे वो भी इमामत करी था तर उनकी ज़ुबान बंद थी वञी थी कुरान नथा पढ़ी सघें तर कुरान नथा पढ़ी सघें ज़ुबान बंद थी वञी थी वापसि अचें था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिकायत करी था जे अल्लाह के पैगंबर मुझे साथ अहिड़ो मामलो थी तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान बिन अबिल आस के सीने मथे पिण जो हथ से मारियो रसूल सल्लम जो सीने मथे मारियो ऐं तंहिंखां बाद रसूल सल्लम चयो ओ खुरुज अदुवल्लाह इन्नी रसूलुल्लाह जे अल्लाह जा दुश्मन तू बाहर निकर इन्नी रसूलुल्लाह आऊं अल्लाह जो रसूल आहियां तू उन शैतान तू उनके सीने में बाहर निकर उनके जिस्म में बाहर निकर आऊँ अल्लाह जो रसूल आहियां यानी जॾहिं शैतान अंदर मौजूद हो जिन जर हज़रत उस्मान बिन अबिल आस के अंदर मौजूद हो तॾहिं रसूल सल्लम उनके बाहर निकर जो हुकुम ॾिनो न जॾहिं को पण शइ अंदर मौजूद हूंदी तॾहिं बाहर निकरंदी न पाण मस्जिद अंदर मौजूद आहियूं अंदर हाज़िर रहियासीं तॾहिं मस्जिद खां बाहर निकरंदासीं जेकॾहिं हाज़िर न हो तो को मसलो नथो अचे पर हाज़िर रहियासीं तॾहिं बाहर निकरंदासीं ईअं जे शैतान हज़रत उस्मान बिन अबिल आस के अंदर मौजूद हो एतिरे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिने त अल्लाह जा दुश्मन तू बाहर निकर यानी शैतान इंसान के जिस्म के अंदर दाख़िल थी सके तो। ईअं जे हिकिड़ो सहाबी ईअं जो हिकिड़ो ॿियो सहाबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचे थो ऐं अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए थो अल्लाह जा पैगंबर जॾहिं वटां मूं इस्लाम क़बूल कयो है इस्लाम क़बूल कयो है उन ॾींहुं वटां मुंहिंजे हथ जे अंदर तकलीफ़ थी थी इस्लाम खां पहिरियां बराबरि हो पर इस्लाम क़बूल कयो है तंहिंखां बाद मुंहिंजे हथ जे अंदर तकलीफ़ थी थी ऐं उन ॾींहुं वटां हथ जे अंदर मुंहिंजे हथ जे अंदर पीड़ा थी थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे सेखारीनि था उनखे चए था जिन जॻह में तोखे तकलीफ़ है
उन जगह मथे हथ रखी करे 3 दफ़ा बिस्मिल्लाह पढ़ ऐं तंहिंखां बाद 7 बार ये दुआ पढ़ आऊज़ु बिइज़्ज़तिल्लाहि व क़ुदरतिही मिन शर्रि मा अजिदु व उहाज़िरु। ये दुआ पढ़ अल्लाह रब्बुल आलमीन तोखे शिफ़ा अता करींदो। यानी शैतान इंसान जे जिस्म में दाख़िल पर थिए थो ऐं इंसान के तकलीफ़ पण ॾिए थो। ऐं हिन वाक़ई में हिकिड़ी ॻाल्हि इहा पण साबित थी थी जे इंसान के शैतान तकलीफ़ कॾहिं ॾींदो जॾहिं इंसान नेक बण जी कोशिशि कंदो। बेदीनाई जी वजह सां तकलीफ़ त ॾींदो, पर जॾहिं इंसान नेक बण जी कोशिशि कंदो तंहिं पण तकलीफ़ ॾींदो। शैतान चाहे थो जे माण्हू नेक न बने, शैतान चाहे तो नमाज़ जो पाबंद न बने, शैतान जी ये कोशिश है ये रोज़े जो पाबंद न बने, शैतान जी ये कोशिश है जे नेक दीनदार न बने। इतले करे जहर पण दीनदार इख्तियार कंदो तर शैतान तकलीफ़ ॾींदो। उस साहबी जैसे कुफर में थे तेसी तो कोई उनके पीड़ा नथी थी, पर जहर इस्लाम कबूल करें तैर उनके जिस्म के अंदर पीड़ा चालू थी, उनके हथ के अंदर पीड़ा चालू थी वही कोरला तो उन्हें इस्लाम कबूल कयूं दीन मथे अची वियो। इतले करे जोको पण इंसान ये गाल ज़ाहिर करी था जो असांजे घर के अंदर पीड़ा है कंहिं पण क़िस्म जो को पण मामलो है, पर उन मामले जो जेकॾहिं इलाज करण वञूं था तो असांखे तकलीफ़ थी घर के अंदर जेकॾहिं क़ुरान की तिलावत करियूं था या मोबाइल के अंदर क़ुरान वॼायूं था तो घर के अंदर जैसे तकलीफ़ रही जैं मथे शैतान जो असर रहे उनके तकलीफ़ थी उनकी पीड़ा थी जिस्म के अंदर, या उन मथे फीणा हणायूं था तो उनके तकलीफ़ थी तो ये तकलीफ़ शैतान ॾींदो, तो ये तकलीफ़ शैतान ॾींदो। नमाज पढ़े तो तकलीफ़ थी रोज़ो रखे तो तकलीफ़ थी दीनदार बने तो तकलीफ़ थी तो ये तकलीफ़ शैतान डेराइंदो कोरला डेराइंदो तो तू दीनदारी छॾे ॾारी। खैर जो दीनदारी इख्तियार कई है जो नेक बनो हुई इन नीकी के छॾे ॾारी। शैतान के अड़ो जड़ो पसंद आई तू बेदीन फिरें पे नमाज न पढ़े रोज़ो न रखें कपड़ा तो जा नापाक हो इन ही हाल में तू शैतान के पसंद आई। इतला करे शैतान चाहे तो जो तू इन ही हाल में रहो ऐं पंहिंजी हालत के न सुधार। इतला करे जेकर इन मामले के कारण तकलीफ़ थी कुरान वजाए के कारण कुरान की तिलावत करे की वजह से नमाज पढ़े की वजह से रोज़ो रखे की वजह से तकलीफ़ थी तो इन तकलीफ़ के बुनियाद बनाए करे पंहिंजे घर में कुरान की तिलावत बंद न कई खपे, न कि नमाज बंद कई खपे, न कि रोज़े मात कढियो खपे, बल्कि उन मथे मजबूती इख्तियार करनी खपे। कुरला तो जो शैतान तकलीफ़ दे तो उनके शैतान पिंड के तकलीफ़ थी जर पां कुरान पढ़ो था तर शैतान पिंड के तकलीफ़ थी पां जर दीनदार बनो था तर शैतान पिंड के तकलीफ़ थी। इतला करे शैतान पांखे तकलीफ़ दे तो जे इन दीनदारी में हथ कढी वञे तो आउं उन घर के अंदर इन जिस्म के अंदर इन औरतें के विच में इन मर्द के विच में ईअं जे वसां ऐं मूंखे कंहिं बि क़िस्म जी कोई तकलीफ़ न थी। तो मुंहिंजा अज़ीज़ ॿाहिरो इन कुरान की आयत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿिनी हदीस में यानी ॿी वाक़े में ये गाल साबित थी जो जिन शैतान जो से इंसान के जिस्म के अंदर दाखिल थी सके तो इंसान के तकलीफ़ पण ॾेई सके तो। हाँ ही पांखे तकलीफ़ कुरला दे तो पंहिंजी तकलीफ़ में शैतान के कुर मिले तो पंहिंजी तकलीफ़ में जिन के कुर मिले तो। यानी जब ब कारण थी सकें था। पहलो कारण तो शैतान जो पंहिंजो दुश्मन है, शैतान जिन जो पंहिंजो दुश्मन रहो ऐं उनके पंहिंजी तकलीफ़ मथे खुशी महसूस थी जर पांखे पीड़ा थी जर पांखे तकलीफ़ थी तर शैतान के खुशी मिली थी। कुरला तो शैतान पंहिंजो दुश्मन रहो ऐं पां इंसान पिंड पिंड में न्यारे लायूं जे पंहिंजे कंहिं पण दुश्मन के को पण नुक़सान थी तो पां राज़ी थियूं त जे बराबरि थियो असांजो दुश्मन उनखे नुक़सान थियो। तो शैतान तो पंहिंजो अज़ली दुश्मन रहो, हमेशा जो दुश्मन रहो। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ता जली करे क़यामत ताईं पंहिंजो दुश्मन है तो अज़ली दुश्मन पंहिंजो राज़ी थी तो पंहिंजी खुशी मथे एतिरे ला करे पिंड पिंड के खुश करे ला करे पांखे तकलीफ़ दे तो जे इंसान की तकलीफ़ में शैतान के खुशी मिले थी। ईअं जीअं बियो कारण ऐं बियो सबब जे पांखे तकलीफ़ शैतान कुरला दे तो पांखे गुमराह करे जे इरादे से पांखे गुमराह करे जे इरादे से पांखे जहन्नमी दोज़खी बनाए जे इरादे से पांजे दीन ईमान के लूटने जे इरादे से पांखे तकलीफ़ दे तो ऐं पांजा केतिरा का मुसलमान भाउ अहिड़ा था जो को तकलीफ़ मथे सबर नथा करे सकें इन मुसीबत मथे सबर नथा करे सकें तर वञी करे पंहिंजे कंध जे अंदर ॾोराए धागा ॿधी लाहीं था तर तावीज़ ॿधी लाहीं था। ऐं शैतान जो कमु करो है जो पांखे गुमराह करे जंहिं इंसान कंध में ॾोरो ॿधी लाथो जंहिं इंसान तावीज़ पंहिंजे गले जे अंदर पहिरे लाथो उन इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात साथ शिरक कर लाथे ऐं शिरक कहें तर शैतान उन मथां हथ खणी रवानो थियो वञे थो ऐं उहो इंसान सम्झे थो जन ॾोरे मां इन धागे मां ऐं इन तावीज़ में मूंखे फ़ाइदो थी वियो। तावीज़ में फ़ाइदो न थियो बल्कि शैतान तो जो ईमान लूटे लाथे शैतान तोखे शिरक के अंदर मुब्तला कर छॾे शैतान जो कम है गुमराह करण शैतान जो कम है गुनाह करण तो उनजो चयो करे लाथे तो उनजी ॻाल्हि मञे लाथे उनजे चे मथे तो ॾोराए धागा ॿधी लाथे उनजे चे मथे तो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात के साथ शिरक कर लाथे। हाणे शैतान तो मां राज़ी है तू शैतान जो भाईबंद आहीं शैतान तो जो भाईबंद है एतिरे तो जो भाईबंद तोखे कीअं पण तकलीफ़ की न पहुचाईंदो तो जे घर में हथ कढी रवानो थी वेंदो। या कई इंसान जो है था इन बीमारी की वजह से इन तकलीफ़ की वजह से परेशान थी था तर बीमारी तकलीफ़ की वजह से परेशान थी करे कंहिं दरगाह मथे वञे था ऐं दरगाह वारनि इलाज कराए अचनि था ऐं दरगाह जो इलाज जो खुल्लम खुल्लो कुफर मथे मबनी हुए तो दरगाह जो इलाज दरगाह मथे करण वारा मुजावर जो इलाज करी था या मसलक अहले हदीस के छॾे करे भई कंहिं पण जमात के अंदर जो इलाज
इलाज थियण वारो हुए तो, चाहे सुन्नी जी जमात जे अंदरि उमूमी तौर मथे जेको इलाज थिए थो या तबलीग जी जमात जे अंदरि जेको उमूमी तौर मथे इलाज थिए थो, उन इलाज उ मड़े इलाज अक्सर बेशतर कुफ्र मथे ऐं जादू मथे मबनी हुए था। जादू के ज़रिए इलाज करी था, कुफ्र के ज़रिए इलाज करी था, शिरक के ज़रिए इलाज करी था। ऐं शैतान जो मक़सद ई है जो पां कुफ्र शिरक करियूं, जर पां कुफ्र शिरक करियूं तो शैतान पां खे छॾे करे हलियो वञे थो ऐं पां सम्झूं तो पां खे उन में फ़र्क़ु पई वियो, पां खे फ़र्क़ु त पई वियो, पंहिंजी बीमारी तो बराबरि थी रही पर पंहिंजो ईमान वेंदो रहियो, पां शैतान जा दोस्त बनी वियासीं ऐं शैतान पंहिंजे दोस्तनि खे जहन्नम जे हवाले कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में चए इन शैतान लकुम अदुव्वुन, शैतान आजो दुश्मन है, फत्तखिज़ूहु अदुव्वा, इनके हमेशा हमेशा लाइ करे पंहिंजो दुश्मन समझो, इनके कॾहिं पण दोस्त न बनायो। इन जी तकलीफ़ मां इन जी परेशानी मथे सब्र करियो ऐं जेकॾहिं तकलीफ़ परेशानी ॾिए थो त इन जी तकलीफ़ परेशानी जे अंदरि ॻाल्हि न मञी लायो, जंहिंखे तकलीफ़ ॾिने त इन जे चए मथे ॾोरो न ॿधी लायो, इन जे चए मथे वञी कंहिं दरगाह मथे इलाज न कराए अचो। कंहिं अहिड़े इंसान वटां जेको किताब सुन्नत जे मुताबिक़ जंहिंजो अक़ीदो न आहे उन बद अक़ीदा इंसान वटां इलाज न कराए गिनो। जेकॾहिं इलाज उन वटां कराए लाथा त सम्झी लायो शैतान खे पंहिंजो दोस्त बनाए लाथा ऐं शैतान खे जंहिं इंसान पंहिंजो दोस्त बनायो इन्नमा यदउ हिज़्बहु यकूनु मिन असहाबिस सईर, त शैतान पंहिंजी जमात खे पंहिंजे गिरोह खे ऐं पंहिंजे पैरोकारनि खे जेको उन जे रस्ते मथे हलण वारा आहिनि उन मिणी खे दोज़ख जे अंदरि खणी वञण जी दावत ॾिए थो, उन मिणी खे दोज़ख जे अंदरि जहन्नम जे अंदरि खणी करे वेंदो। त मुंहिंजा अज़ीज़ भाइर शैतान जो पंहिंजो दुश्मन है, इन शैतान के हमेशा हमेशा करे पंहिंजो दुश्मन समझो। हाँ ही शैतान जो पंहिंजो दुश्मन है, ये दुश्मन इंसान मथे हमलो करे ला करे तो, ये शैतान हमलो किन्हीं ज़रिए से करे तो, इन जो हमलो करे जा असबाब ज़रिया करो, इन जो हमले करे जा असबाब ज़रिए में मिणिया वॾो ज़रियो ऐं मिणिया वॾो सबब ये है जे पां पंहिंजी जिस्म की पाकी सफ़ाई जो ख्याल नथा रखो, पंहिंजे अंदरि जरा गंदगी मौजूद हुए थी, जरा पंहिंजे अंदरि गंदगी मौजूद हुए थी, जरा पाकी सफ़ाई जो ख्याल नथा रखो तर शैतान न गंदगी की वजह से मिणिया पहले नंबर के अंदर पां मथे हमलो करे तो। शैतान गंदगी की वजह से पां मथे पहले नंबर के अंदर हमलो करे तो। कोल्ला तो शैतान के नापाकी पसंद है, शैतान के गंदगी पसंद है, शैतान नापाकी के पसंद करे तो, शैतान गंदगी के पसंद करे तो ऐं पांजर नापाकी वाली जगह मथे गंदगी वाली जगह मथे वञो था ऐं शरीयत इस्लामिया पाके जो उन जगह मथे वञण जो उसूल असे। बाथरूम के अंदर जर पां वञो तर बाथरूम हिकिड़ी नापाक जगह, हिकिड़ी पलीत जगह, उते गंदगी वेती ऐं शैतान जो घर है वो गंदगी वाली जगह, उन जगह मथे वञी ला करे पाके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ सिखायो जई बाथरूम के अंदर वञो तर अल्लाह वटा दुआ, अल्लाह वटा पनाह घुरो, अल्लाहुम्म इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुसि वल खबाइस, जय अल्लाह पनाह घुरा तो पलीत जिने खा ऐं पलीत जिनड़ी खा, जिने जिनड़ी मिणी खा पनाह घुरा तो जो पलीत है पा उन दुआएं की यादत नहीं कयो, उन दुआएं से जो वास्तो ना शरीयत इस्लामिया पाके जो हथियार दसे में इन जे शर का बचेला करे, इन जे फितने का बचेला करे जो पाके हथियार दसे में उन हथियार के पा फेगाए छड़िया ऐं वो हथियार पां वटि जेकॾहिं मौजूद ना आहे तो पोइ मथे शैतान हमलो करे वारो है न। पां उन गंदगी वाली जगह मथे वञो था ऐं गंदगी वाली जगह मथे वञण त वञण रहियो तो मजबूरी पंहिंजी पां वञो था, पर पंहिंजी हालत इहो हुई थी जो पंहिंजो जिस्म पाक पां वटि मौजूद नथो हुए, पंहिंजो जिस्म जेको तो जिस्म पाक नथो हुए, पां केतिरे केतिरे ॾींहं સુધી नापाक फिरो पिया, पंहिंजो जिस्म नापाक है, पंहिंजा कपड़ा नापाक आहिनि, पांखे ख़बर है जो असीं नापाकी जी हालत में आहियूं पर नापाकी जी हालत में केतिरा केतिरा ॾींहं पां गुज़ारे छॾियूं था पंहिंजे कपड़े के पाक साफ़ नथा करियूं त पंहिंजो जिस्म जेको रहियो शैतान जो नापाकी गंदगी शैतान जो घर है ऐं पंहिंजे जिस्म के जेकॾहिं पां शैतान जो घर बनाए छॾंदासीं, पंहिंजे जिस्म जे अंदरि शैतान के पां ठिकाणो ॾींदासीं त पोइ शैतान पां वटि अची वेंदो, अल्लाह जा मलाइका पां मथे नाज़िल कीअं थींदा। जेकॾहिं पंहिंजो जिस्म नापाक हूंदो त इन नापाकी जी हालत में अल्लाह जा मलाइका पां मथे नाज़िल कीअं थींदा, पां मथे शैतान जो अची वेंदो, पां मथे जिने जा हमला थींदा। अॼु नौजवान नस्ल के न्यारे लायूं, जिते न्यारियो रस्ते मथे जिते पेशाब लॻो उते रस्ते मथे उभी पेशाब करे उन जो हलिया वञे, न उनखे पानी इस्तेमाल करे जी तौफ़ीक़ थी, न पत्थर इस्तेमाल करे जी तौफ़ीक़ मिले, ईअं जीअं पेशाब जा छंडा उनजे पगे मथे किरें पिया, कपड़े मथे पेशाब जा छंडा किरें पिया, कपड़ा नापाक जिस्म नापाक ऐं पलीद ऐं उन नापाक जिस्म से उन पलीद जिस्म से फिरें पिया त पोइ उन इंसान मथे शैतान जो अची वेंदो ऐं उन मथे शैतान जो असर थींदो। ऐं केतिरा इंसान अहिड़ा हुआ था, केतिरा इंसान अहिड़ा हुआ था जो को नापाकी खां बाद वॾी गंदगी खां बाद उहो इंसान जो को पंहिंजे घर जे अंदरि वञे त पंहिंजे घर जे अंदरि पंहिंजी घरवारी वञण खां बाद बिस्तरे जे अंदरि वञण खां बाद केतिरे केतिरे ॾींहं સુધી उनखे गुसल करे जी तौफ़ीक़ नथी थिए, केतिरे केतिरे ॾींहं સુધી उनखे गुसल करे जी तौफ़ीक़ नथी थिए, पर जेकॾहिं पंहिंजो जिस्म हिकिड़ो गंदगी जो घर बनियो पियो हूंदो, पंहिंजो जिस्म जेकॾहिं हिकिड़ो नापाकी जो घर बनियो पियो हूंदो त इन नापाकी जे घर जे अंदरि अल्लाह जा मलाइका नाज़िल कीअं थींदा, पोइ त शैतान अचींदा ऐं जिन अचींदा जेको पंहिंजी जीअण हराम करे छॾींदा, जेको पंहिंजे नस्ल जो जीअण हराम करे छॾींदा। केतिरा केतिरा इंसान अहिड़ा हुआ था जेको
जुमे जो ॾींहुं गुसल करीं था उन खे जुमो पढ़नो हुए एतिरे जुमे नूं मौजूद जेतिरे फेरा पेशाब करणो एतिरे फेरा पानी इस्तेमाल कंदा ऐं जुमे खां बाद उन खे 8 ॾींहं निमाज़ से कोई वास्तो न आहे एतिरे जिते इन खे पेशाब जो ठिकाणो मिलियो उते पेशाब कंदा ऐं इन जो नापाक कपड़े से इन जे नापाक जिस्म से फिरंदा पिया वरी 8 ॾींहं जो जुमो अचींदो तयार पंहिंजे जिस्म खे पाक करे मस्जिद अंदरि हाज़िर थींदा त पाण 8 ॾींहं मुसलसल जेकॾहिं नापाक फिरंदा पियासीं पंहिंजे जिस्म खे गंदगी जो घर बनाए छॾंदासीं त पाण मथे शैतान जा अचींदा पोइ पंहिंजे घरनि जूं तबाहियूं थींदियूं पंहिंजे घरनि जूं बर्बादियूं थींदियूं ऐं पोइ तबाही बर्बादी जा सिलसिला कीअं शुरू थींदा उहो किसा ऐं वाक़िया पंहिंजे समाज मुआसिरे जे अंदरि पाण पिण ॾिसूं पिया पंहिंजी अखियुनि से ऐं पंहिंजे कने से पंहिंजो हिकिड़ो ॾींहुं तमामु मामले खे सुणो पिया ऐं बिलख़ुसूस ये गंदगी जो हुई थी ये शैतान जा मामला जो हुआ था वधारे में वधारे औरतें खे नड़े था औरतें जे अंदरि शैतान जा मामला वधारे थींदा कुरला औरतें में वधारे थींदा जे औरतें जे अंदरि नापाकी गंदगी वधारे हुई थी औरतें जे अंदरि नापाकी व गंदगी वधारे हुई थी वो घर जे कम जे अंदरि लॻियूं पियूं आहिनि ईअं सम्झनि थियूं नथी पंहिंजो घर जे कम में जहर नेवरियूं थींदियूं तयार पंहिंजे जिस्म खे पाक कंदियूंसीं तयार पंहिंजे कपिड़े खे पाक कंदियूंसीं या बच्चा जो नंढा रहा ये नंढा बच्चा घर के अंदर पेशाब करीं था तो उन पेशाब वाली जगह के उन ही हाल में छॾे डारी ईअं न जो उनखे साफ़ करे जो उन मथे पोछो करे जो से न उन जगह के उहो जो छॾे डारी जैसो जो पेशाब उन जगह मथे सुकी वञे या बच्चे कपड़े के अंदर पेशाब करे वेंदे तो औरत पंहिंजे घर के कम के अंदर लगी पई है माँ पंहिंजे घर के कम के अंदर लगी पई है ईअं न जो उन बच्चे जा कपड़ा बदलाइजां वो कपड़ो उहो बच्चो उहो जो पेशाब के अंदर भरियो पियो है ऐं नापाकी गंदगी जी हालत के अंदर पियो है तो जो बच्चो नापाकी से भरियो पियो है जो बच्चो गंदगी से भरियो पियो है जिन घर की फर्श जिन घर की जमीन गंदगी नापाकी से भरी पई है उन घर के अंदर शैतान जचींदो उन घर के अंदर जिन पिण जो बसेरो कंदा उन घर मथे इब्लीस जा अमल थींदा अल्लाह जे मलाइकनि जो रहमत उन घर मथे नाज़िल कीअं थींदियूं त इतला करे मुंहिंजा अज़ीज़ ॿाहिरो पंहिंजे घर जे अंदर पाकी सफ़ाई जो ख्याल रखो ऐं औरतें मथे जो शैतान जा हमला थींदा इन शैतानी हमला जो सबब हिकिड़ो ज़रियो बेपर्दगी पण हुई थी बेपर्दगी जो रही ये पण औरतें मथे शैतानी हमले जो ज़रियो है वो बेपर्दगी भले ॿाहिरां जी हुई या घर के अंदर जी बेपर्दगी हुई औरतूं जरा घर खां ॿाहिरि निकिरे त हिननि जो चेहरो खोलो पियो है जिस्म मथे कंहिं बि क़िस्म जो कोई ख़ासि इस्लामी जो पर्दो इस्लामी पर्दो मौजूद न आहे ऐं या जेकॾहिं बुरको मौजूद है जेकॾहिं बुरको पहिरियल है त अहिड़ो बुरको जो बुरको पर्दे जे नाले मथे हिकिड़ो कारो दाग है जिन बुरके जे अंदर पर्दे जो नालो निशान मौजूद न तो जिन बुरके मथे तरह तरह जो डिज़ाइनूं बनायलूं थियूं जो बुरको मोगो वधारे बेपर्दगी जो ज़रियो हुए तो अहिड़ो बुरके से जो निकरें थियूं या बग़ैर पर्दे जो औरतूं निकरें थियूं उन औरत मथे शैतान जो हमलो थी तो ऐं शैतान उन औरत मथे उहानो हमलो करे जी कोशिश करे तो बेपर्दगी जे हाल में ईअं जीअं घर जे अंदर जे मामले जे अंदर घर जे अंदर पण अल्लाह रब्बुल आलमीन पर्दो ॾसें घर जे अंदर जो मामलो जो उन में पण औरत जो पर्दो है औरत जरा लिबास बदलाए थी औरत जरा कपड़ो बदलाए थी त शैतान जो मामलो जो शैतान के पास वञो था शैतान के बारे में सो है जो अल्लाह रब्बुल आलमीन चे इन्नहु यराकुम हुवा व कबीलुहु मिन हैसु ला तराउनहुम जे शैतान जो खानदान है कबीलो आके उहानो न्यारे सकें था जियानो आई उन्हीं के नथा न्यारे सको शैतान आके अहिड़ी रीते ॾिसी सके तो जहिड़ी रीते आई उन्हीं के नथा ॾिसी सको औरत जरा पंहिंजा कपड़ा बदलाए थी तर शरीयत जो पाके तरीक़ो ॾसें बाथरूम में वञी जी दुआऊं पाके यादि न आहे लिबास बदले जो लिबास उतारे जो दुआऊं पाके यादि न आहे लिबास पहिरे जो दुआऊं पाके यादि न आहे त इन हाल में जीअं पाण आयासीं घर जे अंदर घुसी वियासीं जियां आयूं पंहिंजूं माऊं भेणूं बाथरूम में घुसी वयूं ऐं कपड़ा पंहिंजा बदलाई त शैतान उन जगह मथां पण उन मथे हमलो करे जी कोशिश करे तो शैतान उहानो पण उनखे पंहिंजो शिकार बनाए जी कोशिश करे तो इतला करे कम अज़ कम जेकॾहिं पाण खे लिबास उतारे जो दुआऊं यादि न आहे लिबास पहिरीं जो जेकॾहिं दुआऊं पाण खे यादि न आहे त कम अज़ कम पंहिंजो ज़बान मां बिस्मिल्लाह चई करे लिबास उतारियूं बिस्मिल्लाह चई करे लिबास पहिरियूं कम से कम हीउ बिस्मिल्लाह पंहिंजे बचाव जो ज़रियो बनंदो ऐं हिन बिस्मिल्लाह जे ज़रिए अल्लाह ताला शैतान खे पाण खां लम्हो दूर करे छॾंदो ईअं जीअं शैतान खे गंदगी वारियूं जो जॻहियूं हुए थियूं इहे गंदगी वारियूं जॻहियूं पसंदि हुए थियूं कुरला त पाकी जो है अल्लाह रब्बुल आलमीन के पसंद है पाकी जो है सफ़ाई जो है ये पाकी सफ़ाई अल्लाह के पसंद है ऐं इन्हीं जे बिल मुक़ाबिल नापाक ये गंदगी जो शैतान के पसंद है अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में चए तो इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुतत्तहिरीन जे अल्लाह रब्बुल आलमीन तौबा करण वारे के ऐं अल्लाह ताला पाक साफ़ रहण वारे के पसंद करे तो ऐं शैतान जो करियो वो नाफरमाने के पसंद करे तो गंदे के पसंद करे तो नापाक रहण वारे के पसंद करे तो इतला करे जेकॾहिं पाण नापाक हूंदासीं पाण गंदा हूंदासीं त पंहिंजी नापाकी की वजह से पंहिंजी गंदगी की वजह से पाण मथे शैतान हमलो कंदो ऐं शैतान जी हमले को कोई नथो रोके सघे कोला त पाण शैतान के घर ॾिनो है शैतान के पाण पिण ठिकाणो ॾिनो है ईअं जीअं शैतान जो करियो बसा औकात
बसा औकात शैतान जो कोरियो से दुश्मनी की वजह से पां की पांजे अंदर कोई ऐब मौजूद नहीं पर शैतान पांजो दुश्मन है इसलिए दुश्मनी निभाईंदे पांखे तकलीफ़ दे तो पंहिंजी दुश्मनी निभाईंदे पांखे तकलीफ़ दे तो पर जरा दुश्मनी निभाईंदे पांखे तकलीफ़ दे तो उन वक्त जेकॾहिं पाण दीनदार आहियूं अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात मथे पांजो मज़बूत भरोसो है तो ये शैतान पांजो की पर नुक़सान नथो करे सके। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में चए तो इन्नहु लैसा लहू सुल्तानुन अलल लज़ीना आमनू व अला रब्बिहिम यतवक्कलून जे जो इंसान ईमान रखें था जिन इंसान जो भरोसो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात मथे वे तो उन मथे शैतान की कोई ताकत कम नथी अचे शैतान जो कोई हीलो शैतान जो कोई वस उन इंसान मथे कम नथो अचे जो इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात मथे ईमान रखें था। ईअं जीअं चौथे नंबर के अंदर शैतान जो हमलो हुए तो शैतान जो हमलो पाण मथे कुरला थी तो इन शैतानी हमले की आड़ में कॾहिं क नाटक पण वे तो इन शैतानी हमले की आड़ में कॾहिं क मकारी पण वे थी। ये गाल बयान करदे पाके शर्म अचनी खपे पर पांजे समाज मुआसरी जो हाल रहो पांजे समाज मुआसरी जो हाल रहो उन हाल के प्रमाण की गाल बयान करनी पए थी जे अक्सर बेशतर नौजवान छोकरी अंदर शैतान के नाले मथे जिन के नाले मथे मकारी पण वे थी नाटक पण वे तो शैतान के नाले मथे नाटक करे अमोक गाली का बचेला करे इन जगह मथे रिश्तो थो थे हियानो रिश्तो कैंसल कराणो है ही रिश्तो पसंद ना आई भले पांजो औलाद है पांजे औलाद ताल्लुक से पा खासो गुमान रखो पिण जे औलाद ताल्लुक से खासो पा ख्याल रखो पर समूरो खासो ख्याल एतरो न रहणो खपे जे खासो ख्याल समूरो पाके खणी करे बर्बादी मथे पहुंचाए छे खासो ख्याल समूरो खणी करे पाके बर्बादी मथे पहुंचाए छे एड़ो खासो ख्याल पण न होणो खपे। अक्सर बेशतर नौजवान छोकरी अंदर अयारी मकारी पण वे थी नाटक पण वे तो उन नाटक ला करे शैतान जो रूप इख्तियार करी तो जैसा मथे शैतान जो अमल है असा मथे जिन जो अमल है उन मथे कें शैतान है कें पण जिन जो अमल नथो हुए तो मुझे अजीज बार उन तमाम शई की वजह से ये चंद असबाब जरिया जिन असबाब जरिए के बुनियाद बनाए कर शैतान पा मथे हमलो करे तो तंहिंखां बाद इन शैतान के हमले का बचे जो इलाज करो है शैतान के हमले का बचे जो इलाज करो है शैतान के हमले का बचे जो मिणिया वाडो इलाज है अल्लाह रब्बुल आलमीन की ज़ात मथे भरोसो अल्लाह रब्बुल आलमीन की ज़ात मथे पाण भरोसो रखो दुनिया जो कोई जिन कोई शैतान पांजो की पण नुक़सान नथो पहुंचाए पाके नुक़सान नथो पहुंचाए सके। ईअं जीअं पाकी सफ़ाई जो ख्याल रखो पाकी सफ़ाई जो ख्याल होंदो पांजो घर पाक होंदो साफ़ होंदो शैतान पाके की पण नुक़सान की न पहुंचा सकंदो। ईअं जीअं शैतान के हमले का जिन के हमले का बचे जो वडो ज़रियो सबब नमाज की पाबंदी है नमाज की पाबंदी शैतान के हमले का शैतान के हमले का बचे जो शैतान के असर का बचे जो मिणिया वडो ज़रियो है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सल्ल सुबह फहुव फी ज़िम्मतिल्लाह जो इंसान फजर की नमाज पढ़े तो वो इंसान अल्लाह रब्बुल आलमीन की गारंटी में अची वञे तो अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान की गारंटी खण लाए तो जो इंसान फजर की नमाज पढ़े तो उनके दुनिया की कोई शय नुक़सान नथी पहुंचाए सके। हाँ जो अल्लाह पाके हथियार ॾिने जो गारंटी जो ज़रियो ॾिने उन गारंटी के ज़रिए का पाण लमाए दूर हुयूं फजर की नमाज तो लमाई थी पाण ज़ोर की नमाज नथी पढ़ाजे तो वो पंहिंजे घर मथे शैतान जा हमला थींदा पंहिंजे मथे के शैतान जो हैरान कंदो पंहिंजी घरवारी के पंहिंजी धीउ के पंहिंजे घर जी औरत मथे शैतान जा हमला थींदा कुरला त पंहिंजे घर के अंदर नमाज जो नालो निशान मौजूद ना है पाई सो जे शैतान जो घर जो गंदगी वे थी बाथरूम जो शैतान जो घर वे तो पण जो इंसान फजर की नमाज छड़े करे सुमे तो जो इंसान फजर की नमाज नतो पढ़े फजर की नमाज छड़े करे सुमे तो वो इंसान पिंड शैतान जो बाथरूम है वो शैतान जो बाथरूम जो पांजे घर जो बाथरूम वे तो नगर पालिका जो बाथरूम में था ये जब फजर की नमाज छड़े करे सुमण वालो इंसान शैतान जो बाथरूम में कुरला तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जो इंसान फजर की नमाज छड़े करे सुमे तो सेज निकरी अचे ते सुध सुतो पियो तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ाका रजुलन बाल शैतान फी उज़ुनैहि ये इंसान है जंहिंजे कने जे अंदर शैतान पेशाब करें उन इंसान के शैतान अपने जो बाथरूम बनाए लाते शैतान उनमें पेशाब करे तो जेकर पां अपने घर के पाक साफ रखण तो लमो थियो बे शरीयत के अहकाम की पाबंदी तो लमई थी पिंड पंहिंजे जिस्म के शैतान जो बाथरूम बनाए कर रखी छॾियो है तो पां मथे शैतान जा हमला थींदा एतला करे नमाज की पाबंदी करियूं नमाज की पाबंदी मिणिया वाडो ज़रियो ऐं मिणिया वाडो सबब है शैतान जे हमले का बचे जो। ईअं जीअं शैतान के हमले का बचेला करे शैतान के हमले का बचेला करे तो घर के अंदर कुरान करीम की तिलावत करियूं घर के अंदर कुरान करीम की तिलावत जेकर घर के अंदर पढ़ियल है जेकर कुरान पढ़ी सके तो हर रोज़ फजर की नमाज का बाद सूरह बकरा की तिलावत कॾहिं न बोलो सूरह बकरा कुरान करीम की बई सूरह अल बकरा की तिलावत घर के अंदर कॾहिं पण न बोलो जेकर पूरी सूरह नथा पढ़ी सको तो कम अज़ कम आखिरी ॿ आयतूं जो उन आखिरी आयत की तिलावत करियूं कुरला तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिन घर के अंदर सूरह बकरा की तिलावत करे अची थी उन घर के अंदर शैतान
शैतान दाख़िल नथो थिए, उन घर खां शैतान लम्हो दूर भॼो वञे थो। ईअं जीअं सुबुह जो जर थिए त फजर जी नमाज़ पढ़ी करे, फजर जी नमाज़ के बाद आयतुल कुर्सी पढ़ो, फजर जी नमाज़ के बाद आयतुल कुर्सी पढ़ो। जेको इंसान सुबुह जो आयतुल कुर्सी पढ़ी छॾे थो, शाम सूदी अल्लाह जा मलाइका, सांझ सूदी अल्लाह जा मलाइका उनजी हिफ़ाज़त करीं था। जेको इंसान असर जी नमाज़ के बाद आयतुल कुर्सी पढ़ी छॾे थो, सुबुह सूदी अल्लाह जा मलाइका उनजी हिफ़ाज़त करीं था, उनखे दुनिया जी कोई शइ नुक़सान नथी पहुचाए सघे। त घर जे अंदरि क़ुरान जी तिलावत जो तमामु करियूं, क़ुरान पढ़ो। ऐं जेकॾहिं घर जे अंदरि कोई क़ुरान नथो पढ़ी सघे, न पाण पढ़ी सघूं था, न पंहिंजा बच्चा पढ़ी सघनि था, न घरवारी पढ़ी सघे थी, कोई ज़रियो पाण क़ुरान पढ़े जो मौजूदु न आहे, त आख़िरी ज़रियो पंहिंजो मोबाइल जो ज़रियो आहे। जे हिन मोबाइल जे ज़रिए घर जे अंदरि क़ुरान जी तिलावत जो आवाज़ अचणु खपे, इन मोबाइल में क़ुरान वॼायूं, इन जे ज़रिए पाण अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे घर खां शैतान खे लम्हो दूर करे छॾंदो। ईअं जीअं शैतान का बचे जो ज़रियो ऐं शैतान जो जंहिं मथे असर थी वञे उनखे असर हू छॾाए लाइ करे या उनजी शिफ़ा याबी लाइ करे हिकिड़ो ज़रियो आहे, उन मथे फीणा हणना, उन मथे क़ुरान जी आयतें जे ज़रिए, क़ुरान जी आयतें जे ज़रिए ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसनि जे अंदरि जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वारिद दुआऊं आहिनि, उन दुआए जे ज़रिए उन मथे फीणा विझणा, इन फीणे हणण जे ज़रिए अल्लाह रब्बुल आलमीन शिफ़ा अता कंदो। ऐं इन क़ुरान जे ज़रिए जॾहिं पाण दम करियूं था, इन क़ुरान जे ज़रिए जॾहिं फीणा हणूं था, त क़ुरान जी अहिड़ी ताक़त आहे जो दुनिया जे अंदरि कोई शइ जो मुक़ाबिलो नथी करे सघे, दुनिया जे अंदरि कोई शइ जो मुक़ाबिलो नथो करे सघे। अल्लाह ताला चए लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। जिन क़ुरान खे जेकॾहिं असां डूंगर मथे नाज़िल कयो, कंहिं पहाड़ मथे, कंहिं डूंगर मथे नाज़िल कयो, त उहो पहाड़ ऐं डूंगर जेको रेज़ा रेज़ा थी विया, उहो डूंगर ऐं पहाड़ चूरू चूरू थी विया। जेकॾहिं पंहिंजे घर जे अंदरि को बीमार आहे, उन मथे शैतान जो असर आहे ऐं उन मथे पाण क़ुरान पढ़ो, उन मथे क़ुरान जी तिलावत करियूं, त जिन क़ुरान जे बारस ऐं जिन क़ुरान जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन जेको ख़शियत जो ज़िक्र आहे, अल्लाह जो ख़ौफ़ जो जेको ज़िक्र आहे, उन अल्लाह जे ख़ौफ़ जी वजह से डूंगर चूर चूर थी सघनि था। त हिन शैतान जी ऐं हिन जिन जी करो औकात करो वैल्यू आहे जे पंहिंजे घर खे छॾे करे न वञे, बसि पंहिंजो अल्लाह जी ज़ात मथे मुकमल भरोसो हुअणु खपे। पाण क़ुरान पढ़ो, पर क़ुरान पढ़ण भेरो अल्लाह जी ज़ात मथे पंहिंजो पूरो भरोसो हुअणु खपे। जे आउं क़ुरान पढ़ां थो, इन क़ुरान पढ़ण जी वजह से शिफ़ा मिलंदी, एतिरे मिलंदी, पूरो यकीन हुअणु खपे। पंहिंजी शिफ़ा जे अंदरि लोॾा न हुअणु खपे, जे मिलंदी त मिलंदी, न मिलंदी त मिलंदी, आउं पढ़ां पियो, फ़ाइदो थींदो त थींदो, न थींदो त न थींदो, आउं पढ़ां पियो, ई न हुअणु खपे। बल्कि अल्लाह जी ज़ात मथे ठोस ऐं मज़बूत भरोसो हुअणु खपे। जे आउं पढ़ां थो क़ुरान ऐं हिन क़ुरान पढ़ण मां शिफ़ा मिलंदी, एतिरे मिलंदी, अॼु मिलंदी, अॼु न मिलंदी, काल्ह मिलंदी, कॾहिं न कॾहिं ज़िंदगी जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन शिफ़ा अता कंदो, ई यकीन हुअणु खपे, ई भरोसो हुअणु खपे। ऐं ईअं जीअं फीणा विझे लाइ करे, क़ुरान पढ़े लाइ करे, क़ुरान पढ़े लाइ करे कंहिं पण ख़ासि इंसान खे घुराए जी ज़रूरत न आहे। कंहिं पण फीणा विझण वारे खे, जंहिं इंसान फीणे जो पंहिंजो धंधो बनाए लाथो आहे, उन फीणा हणण वारे पेशावर इंसान खे घुराए जो कोई ज़रूरत न आहे। जो उहो अचे फीणा विझे, उहो जरा क़ुरान पढ़े तॾहिं फ़ाइदो थींदो। क़ुरान में अल्लाह ताला शिफ़ा रखे। जेकॾहिं हिकिड़ो इंसान पिंड पढ़े थो ऐं पिंड पंहिंजे बचे मथे दम करे थो, पंहिंजे बचे मथे फीणा हणे थो, त इन खां वधारे असर करण वारी कोई शइ नथी थी सघे। कुरला त हिकिड़े पीउ खे पंहिंजे बचे जे दर्द जो अहसासु थिए थो। जेकॾहिं बचे मथे शैतान जो असरु आहे, बचे मथे जेकॾहिं जादू जो असरु आहे, त हिकिड़े पीउ खे उन ॻाल्हि जो दर्द वेठो जो मुंहिंजे बचे मथे शैतान जो असरु आहे। जेकॾहिं घरवारी मथे शैतान जो असरु आहे, त घरवारे खे उनजो दर्द वेठो। माउ मथे शैतान जो असरु आहे, त पुत्र खे उनजो दर्द वेठो, ऐं उहो दर्द जे साथ दिलि जे अंदरि अहसासु रखी करे उन मथे फीणा विझंदो। ऐं ॿियो जेको ॿारानो पाण फीणा कोट विझे लाइ करे कोठे चींदासीं, उनखे पंहिंजी तकलीफ़ से कोई मतिलबु नथो हुए, उनखे पंहिंजे दर्द से कोई मतिलबु नथो हुए। उनजो कमु फीणा विझी हुए थो, उहो अचींदो फीणा विझंदो, ठीकु थियो त थियो, न थियो त न थियो, उहो पैसा खणी रवानो थी वेंदो, वरी न थींदो त वरी ॿिए फरा कोठणो पवंदो, वरी ॿिए फरा खाराए पीआरे पैसा ॾेई रवानो करणो पवंदो। उनखे पंहिंजी तकलीफ़ से, पंहिंजे दर्द से कोई मतिलबु न आहे। एतिरे लाइ करे फीणा पिंड हणो, पिंड पंहिंजे बचे मथे फीणा विझो, पिंड पंहिंजे घर जी औरत मथे फीणा विझो। ऐं इन फीणा हणण वारे इंसान जी जेको हालत रही, उन हालत खे साम्हूं जेकॾहिं नज़र करे ॾियारियूं त एतिरो वक़्तु न आहे जो उनजी पूरी तफ़सील बयानु करण जो, जंहिंजी कोर हालत आहे। पर अलगर्ज़ मुख़्तसर अल्फाज़ जे अंदरि पाण सम्झी सघूं था जे जेको फीणा हणण वारा आहिनि, जेको अॼु फीणा हणण वारा इंसान समाज मुआशरे जे अंदरि मौजूदु आहिनि, उन में अक्सर माण्हू मड़े भले अहिड़ा की न हूंदा, इल्ला माशाअल्लाह मुख न करंदा, पर उन में अक्सर बेशतर इंसान जेको औरतुनि जे फितने जे अंदरि मुब्तला आहिनि, उन में अक्सर बेशतर औरतुनि जा बीमार आहिनि, उन में अक्सर बेशतर औरतुनि जा बीमार आहिनि। ऐं उहा हादसा पण उन जे हथ अहिड़ा थियनि था, उहो जरा इलाज करणु अचे त उन जी ज़ुबान मां ॻाल्हियूं पण अहिड़ियूं निकिरनि थियूं। ऐं जंहिं मुंदे जी पुछा करियूं, तपास पण अहिड़े मुंदे जी पुछा कनि था, जंहिं ॻाल्हि जे ज़रिए ज़ाहिर थी थो जो औरतुनि जा बीमार, औरतुनि जे फितने जे अंदरि मुब्तला थियल इंसान आहे। इतला करे पंहिंजी इज़त खे उन खां बचायो ऐं पंहिंजे घर जे अंदरि पिंड फीणा विझो। साहिबी रसूल जंहिंजो किसो आके साम्हूं बयानु कयो, जे चई अल्लाह जा नबी मूं इस्लाम क़बूल कयो, तंहिंखां
बाद मूंखे तकलीफ़ थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मथे फीणा न विधो, बल्कि रसूल वसल्लम उनखे दुआ सिखायो जे तूं पिंड पिंड मथे फीणा हण, तूं पिंड पिंड जे जिस्म ते फीणा विझ, तूं पिंड पिंड जी तकलीफ़ दूर करण लाइ करे फीणा हण। उहो साहबी बयान करे थो जे अल्लाह जे पैगंबर मूंखे इलाज दसे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे दुआ सिखायो ऐं उन दुआ खे सिखी करे मूं इलाज कयो। उन इलाज खां बाद कॾहिं पण मुंहिंजे जिस्म जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी कोई तकलीफ़ मूंखे न थी, ऐं मुंहिंजे जिस्म जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी कोई तकलीफ़ मूंखे पुठियां न थी। जेकॾहिं पाण क़ुर पढ़ी सघूं था त अल्लाह ताला सॼे क़ुर खे शिफ़ा बनाए, जियानो पाण ठीकु लॻे उहानो पढ़ी करे पंहिंजे बच्चे मथे फीणा विझो, पंहिंजे घर जे अंदरि जेको बीमार आहे हुन मथे फीणा विझो। ऐं जेकॾहिं पाण खे कीअं पण नथो अचे, क़ुर पढ़ी नथा सघूं त कम अज़ कम पाण सूरे फातिहा अल्हम्दुलिल्लाह हर इंसान खे यादि हूंदो, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हर इंसान खे यादि हूंदो। उहो इंसान अल्लाह जी ज़ात मथे भरोसो करे ऐं अल्लाह जी ज़ात मथे भरोसो करे सूरे फातिहा जे ज़रिए पंहिंजे बच्चे मथे दम करे, सूरे फातिहा जे अंदरि सूरे फातिहा जे ज़रिए पंहिंजे घर जे अंदरि जेको बीमार आहे उन मथे दम करे, उन मथे फीणा हणे, अल्लाह रब्बुल आलमीन उन सूरे फातिहा जे ज़रिए उनखे शिफ़ा अता कंदो। पण बराए महिरबानी उहो इंसान जेको इंसान इज़्ज़त जा डाकू आहिनि, जेको इंसान जाहिल आहीं, जेको अनपढ़ आहीं, जेको क़ुर जा ॿ चारि लफ़्ज़ हितां हुतां सुणी करे सिखी वियो आहीं, उन इंसान खे पंहिंजे घर जे अंदरि कोठे करे पंहिंजे घर जे मामले खे ख़राबु न करियूं, पंहिंजे घर जे मामले खे बर्बाद न करियूं ऐं पंहिंजी इज़्ज़त खे अहिड़े इंसान खे बचाए करे पंहिंजी इज़्ज़त खे लीलाम न करियूं। ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, इन शैतान जे हमले खे बचे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन तां वधारे वधारे दुआ करियूं। दुआ पण हिकिड़ो अज़ीम ज़रियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे जर जादू करे में आयो त अल्लाह जो आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मथे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर नाज़िल कयईं, उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पण अल्लाह रब्बुल आलमीन तां दुआ कयईं त हिन जिन जे मामले जे अंदरि, शैतान जे मामले जे अंदरि ऐं जादू जे मामले में वधारे वधारे अल्लाह रब्बुल आलमीन दुआ करियूं। ऐं उन जे साथ साथ हिकिड़ी ॻाल्हि इहा पण यादि रखो जे ई जेको शिफ़ा याबी जे ज़रिया आहे, क़ुर जी तिलावत करणी, फीणा हणना, नमाज़ जी पाबंदी करणी, ये मड़े हिकिड़ा ज़ाहिरी असबाब आहिनि, ये मड़े हिकिड़ा ज़रिया आहे शिफ़ा जा। असल शिफ़ा अल्लाह रब्बुल आलमीन जे हथ जे अंदरि आहे, असल शिफ़ा अल्लाह रब्बुल आलमीन जे हथ जे अंदरि आहे। जेकॾहिं पाण कम एतिरो इलाज कंदासीं, पण जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन शिफ़ा न ॾियणु चाहींदो त कॾहिं शिफ़ा कीन मिलंदी, त कॾहिं शिफ़ा कीन मिलंदी। ऐं कुरला त अल्लाह रब्बुल आलमीन बसा औकात इंसान खे आज़माए थो, अल्लाह रब्बुल आलमीन तकलीफ़ में मुब्तला करे, परेशानी में मुब्तला करे अल्लाह ताला आज़माए थो, अल्लाह ताला बंदे जो इम्तिहान गिने थो ऐं इम्तिहान गिने लाइ करे अल्लाह ताला तकलीफ़ ऐं परेशानी जे अंदरि मुब्तला करे थो। ऐं कॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जो इहो इरादो हुए थो जे मुंहिंजे बंदे जा जेकी पण गुनाह आहे उहो मड़े गुनाह दुनिया जे अंदरि उनखे तकलीफ़ ॾेई करे उनजो माफ़ करे छॾियां ऐं मुंहिंजो बंदो जॾहिं आख़िरत में मूं वटि अचे त रही पाक साफ़ थी करे गुनाह खां अचे त अल्लाह ताला बसा औकात इंसान खे आज़माइश जे तौर मथे पण तकलीफ़ ॾिए थो ऐं बसा औकात अल्लाह ताला बंदे जे गुनाह खे माफ़ करे लाइ करे पण तकलीफ़ ॾिए थो। अल्लाह रब्बुल आलमीन दुआ आहे त अल्लाह ताला पाण तमामु जिन शैतान जे असर खां महफ़ूज़ रखे, अल्लाह ताला पंहिंजे अक़ीदे जी पंहिंजी ईमान जी हिफ़ाज़त फरमाए। रब्बुल आलमीन जिनी मुसलमान मथे या जिनी मुसलमान माए भेण मथे जो असर है, अल्लाह ताला उनखे इन जी बीमारी खां ऐं उन शैतान जे शर खां निजात अता फरमाए, अल्लाह ताला उनखे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमाए, अल्लाह ताला उन जी गुनाह इन तकलीफ़ के उन जे गुनाह जो कफ़ारो ऐं गुनाह जी मग़फ़िरत जो ज़रियो बनाए ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इन बीमारी मथे उनखे सब्र करे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला उन जी ईमान जी ऐं उन जी अक़ीदे जी हिफ़ाज़त फरमाए। रब्बुल आलमीन जैसे पाके ज़िंदा रखे ईमान मथे, इस्लाम मथे ऐं पंहिंजो ख़ात्मो थिए ईमान बिल ख़ैर मथे। आमीन व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन दलाला व कुल्लु दलालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।